डीपलो दो नवाज़ वज़ीर पंहिंजे मौक़िफ़ में चयो आहे त मुंहिंजो पुटु 7 मानियूं खाए ऐं वॉशरूम मां थी करे वापसि अची पाणी पी खट ते वेठो त किरी पियो। असां वञी ॾिठोसीं त ॻाल्हाए न पियो। डॉक्टरनि खे वठी आयासीं, जंहिं फ़ौत थियण जी तस्दीक़ कई। हुन वधीक मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मानी खाई उठो पेशाब करे अची पाँव बैठो और डॉक्टर के वठी आया थे। डॉक्टर नारे उतलाई चई हिन का शइ कोन्हे। मुंहिंजो नालो नवाज़ अली आहे। आउं अब्दुल सत्तार जो चाचो आहियां। हिनखे अटैक जो मसइलो थियो। मानी खाई निकितो पेशाब करण जे लाइ, पेशाब करे वापसि आयो। दिल्ली मां पाणी पीते उन खां पोइ ते थोरो ओरियो ऐं वञी खट ते वेठो ऐं हिनजो साहु ख़तमु थी वियो। पोइ डॉक्टर आयो, चेक कयईं, उनखे चयईं हिनखे अटैक थी वियो आहे। अॻे ॿ टे मसइला थिया आहिनि हिन सां ऐं हीअ 3 चकर अटैक थियो आहे ऐं हाणे हिनजो हीअ आख़िरी अटैक हो, ख़तमु थी वियो। बाक़ी जेको राज वारा आहिनि या ॿिया जेको ही मीडिया वारा आहिनि, ईअं कूड़ो ख़बरूं हलाए ऐं असांखे बदनाम ऐं ख़्वार कनि पिया ऐं असांजी बेइज़ती पिया कनि। लाश चवनि था ॿाहिरि कढाईंदासीं। छाजे करे ॿाहिरि निकिरो? जॾहिं असां पाण जेको घर जा भाती आहियूं उहो चऊं पिया त अटैक थियो आहे, ॿिए जो छा वञे? ॿियो असांजा दुश्मन थी अची लॻा आहिनि ऐं असांखे ख़्वार था कनि, ॿियो कुझु कोन्हे। असां पीउ आहे, भाइर आहिनि, चाचा आहियूं, सभु ॻाल्हायूं पिया त कुझु कोन्हे। तॾहिं बि इहो जेको पाड़े वारा आहिनि या ॿिए ॻोठनि वारा आहिनि, उन्हनि जो छा वञे? मौलवी आहिनि, निमाज़ूं पिया पढ़ाइनि, 5 वक़्त निमाज़ पढ़ंदा, उहो इहो बयानु पिया कनि, मीडिया ते पिया ॻाल्हाइनि। इन्हनि जे पोयां निमाज़ बि कोन थी थिए। क़ुरान ते हथ रखनि त सदा रखूं शायद थी या कोई सदा कहिड़ी आशा कयो। ये जेको मीडिया वारा ॿिया ॻोठाणो जो ख़बरूं पिया कनि त पुलिस पैसा वरिते, रिश्वत खाधे, ही कहे उहो सभु कूड़ियूं ॻाल्हियूं आहिनि। असीं धड़ी पाण माइट वेठा आहियूं, शेप असांजी हुई, ख्वारी बि असां ते, बदनामी बि असां ते। हे मौलवी जेको आहिनि अब्दुल करीम वारा, एहसान वारा, हीअं थियो बाबा, उहो क़ुर ते रखे मस्जिद में चवनि त बाबा हिन खे मारियो वियो आहे त असां ते सदा जेकी क़ुर खणी ॻाल्हि कनि त हिन मारियो आहे त असांखे ख़बरूं दुनिया जूं ईअं थलियूं ॻाल्हियूं पिया कनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।